बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह। सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नूरल्लाह। सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नबीयल्लाह व अला आलिका व सहाबिका या शफीउल मुज़निबीन। सतों पर सतार आओ खाड़ी आया अवगुण एक कचायूं बदियों बेशुमार जकीदे रगणहार दई पांद पनाह जो पाए पांद गीचिए में अंगण जे बचन अवगुण एक कचायूं ढकण थी ढकजन तोड़ी लख हुजन तब माफियों डिजाइन में दर तमाम तारीफों उन पाक परवरदिगार जे नाम जंहिंजे कब्ज़े कुदरत में तव्हां असांजी ही जान आहे। अल्लाह वहदहु ला शरीक लहू आहे। इबादत जे लाइ सिर्फ़ अल्लाह आहे। वो कंहिंजो मोहताज नाहे। असीं सभु हुन जा मोहताज आहियूं। केवड़े अरबी लातदार अणगया दुरूद सलाम उन नबी जे यार निधन के धन जे धनार कुल नबी जे सरदार मदीने जे मंठार अड़ियन जे आधार गरीबन जे गमखार जेको सैयदी मुर्शिदी मक्की मदनी जेको यासीन भी आहे तोहा भी आहे मुज़म्मिल भी आहे मुद्दस्सिर भी आहे वदुहा भी आहे वल्लैल भी आहे कौसर भी आहे जेको अरबी अजीब भी आहे नूरी नजीब भी आहे तव्हां असांजे दिलनि जो तबीब भी आहे जेको आमिना जो लाल आहे मदीने जो वडपाल आहे हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जंहिंजा तव्हां असां उम्मती बणियासीं। अॼु मां चंद मिंट सिर्फ़ गुफ्तगू कंदुसि त अल्लाह तबारक व तआला कहिड़नि कहिड़नि बंदनि खे आज़माईंदो आहे। पंहिंजे ज़िक्र में पंहिंजे फ़िक्र में पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत में या उनके यारन की मोहब्बत में औलिया किराम की मोहब्बत में केड़न केड़न बंदन ते आज़माइश नाज़िल कंदो आहे। आज़माइश त वॾी शइ आहे। उनजे हिक दिल बराबर बि कोई असांखे ताक़त कान्हे। आज़माइश जीअं सैयदना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिनी उन खां अॼु ताईं न को पैदा थियो न को ॼमंदो। आज़माइश जीअं शहीदनि जे शहंशाह सैयदना हज़रत इमाम हुसैन आली मकाम ॾिनी अॼु ताईं कंहिं माउ पुट ॼणियो ई नाहे न वरी ॼणींदी जो सैयदना हज़रत इमाम हुसैन आली मकाम वाली आज़माइश ॾेई सघे। उन्हनि जा त नाला बुलंद मकाम ते आहिनि। आज़माइश जीअं हज़रत बिलाल हबशी रज़ी अल्लाहु तआला अन्हु ॾिनी त उन जहिड़ी आज़माइश न को ॾेई सघंदो न में कंहिं ताक़त आहे। पर मुख़्तसर थोरी ॻाल्हि त जॾहिं अल्लाह तबारक व तआला समझ ॾींदो आहे थोरी सोच ॾींदो आहे त पंहिंजी मोहब्बत सीने में ईंदो आहे। जॾहिं ख़बर पवंदी आहे त अल्लाह बाज़ारो आहे अल्लाह करीम आहे अल्लाह बेनियाज़ बादशाह आहे अल्लाह 72 माइलनि खां वधीक पंहिंजे बंदे सां मोहब्बत करे थो। तो बंदे खे जॾहिं ख़बर पवंदी आहे त
त बंदे जे सीने ऐं दिल में अल्लाह ताला जी मोहब्बत ॾींहों ॾींहुं वधंदी वेंदी आहे। उन खां पोइ थोरी देरि महिल अञा वधीक सम्झ ईंदी आहे, सोच ईंदी आहे त ख़बर पवंदी आहे त अल्लाह जो हबीब असांजे दिल जो तबीब आहे। उहो हयात नबी आहे, हाज़िर नाज़िर नबी आहे, हक़ ऐं सच वारो नबी आहे। उन खां पहिरियां न को नबी आयो न ईंदो ऐं उहो असांजो दुनिया ऐं आख़िरत में छोटकारे वारो पैगंबर आहे। इहे मोहब्बतूं अल्लाह तबारक व तआला बंदे जे सीने में विझंदो वेंदो आहे। ग़रीब हूंदो आहे, मिस्कीन हूंदो आहे, पर लेकिन अल्लाह ताला जे ज़िक्र जी जेकॾहिं का किथे दावत मिलंदी आहे या पैगाम मिलंदो आहे त साइकिल हूंदी आहे त साइकिल ते, साइकिल न हूंदी आहे त हू प्यादल बि वञी अल्लाह ताला जे ज़िक्र में पहुचंदो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जी महफ़िल हूंदी आहे या गौस पाक जी यारीन शरीफ जी महफ़िल हूंदी आहे या मौला अली मशकूर कुशा जी महफ़िल हूंदी आहे या साहबा इकराम जी कॉन्फ्रेंस हूंदी आहे या शहीदनि जी महफ़िल हूंदी आहे त उन बंदे ते पैगाम पहुचंदो आहे। पोइ उहो दिलि में तमन्ना खणी ऐं दिलि खे आथत ऐं दिलि खे राहत ॾियण जे लाइ उन महफ़िल में पहुचंदो आहे। चंद घड़ियूं वेही करे सुकून हासिल कंदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी उन जो ॿियनि जे साम्हूं चर्चो बि कंदो आहे त फलाणे मौलवी ॾाढो सुहिणो बयानु कयो या फलाणे नात ख़ान फलाणी ॾाढी सुहिणी नात पढ़ी। पोइ चंद घड़ियूं, चंद ॾींहं उन जे दिलि में उहो जज़्बो ऐं मुहबत समाइजी वेंदी आहे। उन खां पोइ जॾहिं अल्लाह तबारक व तआला उनखे थोरी नवाज़िश कंदो आहे, थोरी नवाज़िश कंदो आहे त लाज़मी आहे थोरी जंहिंमें ताक़त ॾींदो आहे त साइकिल जे बदिरां उनखे मोटर साइकिल ॾींदो आहे। मोटर साइकिल ॾींदो आहे त लाज़मी आहे वरी उहो पाड़े जे माण्हुनि खे गॾु करे कंहिं न कंहिं तरीक़े सां महफ़िल में पहुचंदो आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला उनखे थोरी अञा वधीक इश्क ॾींदो आहे त यार मां बि महफ़िल करायां, अल्लाह जो ज़िक्र करायां, अल्लाह जे महबूब जो मीलाद करायां। वो कोशिश करे महफ़िल कराईंदो। वो कहिड़े न कहिड़े तरीक़े सां वो हल्की फुल्की थोरी घणी बल्कि अल्लाह जो ज़िक्र ऐं मदीने वारे जो मीलाद ज़रूर कंदो आहे। हलंदे हलंदे अल्लाह तबारक व तआला उन बंदे खे अञा वधीक आज़माईंदो आहे। पोइ उनखे थोरो दुनिया ॾींदो आहे, दुनिया कार ॾींदो आहे, बंगला ॾींदो आहे, ॾींदो वेंदो आहे। हलंदे 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 जेॾी महिल थोरी तरक़ी थींदी आहे त अफ़सोस सां चवणो पए थो तो अल्लाह जे ज़िक्र खे छॾे ॾींदो आहे, अल्लाह जे महबूब जे मीलाद खे छॾे ॾींदो आहे ऐं साहबा इकराम रिज़वान अल्लाह अजमईन जी अज़मत शान ऐं बुलंदी मक़ाम उन्हनि खे छॾे ॾींदो आहे, गौस पाक जी यारी छॾे ॾींदो आहे। पर उहो न सम्झंदो आहे त शायदि ही दुनिया अची ऐं दुनिया जी मुहबत अची ऐं दुनिया जी लालच अची हवस अची दिल में समाइजी वई आहे ऐं मुंहिंजे दिलि मां अल्लाह जो ज़िक्र निकिरी वियो आहे, अल्लाह जे महबूब जी मुहबत निकिरी वई आहे। उहो ईअं न सम्झंदो आहे पर उनखे पछताव थियणु खपे त ही जेकॾहिं मूंखे अल्लाह ताला नवाज़ियो आहे, दौलत ॾिनी आहे, मिल्कियत ॾिनी आहे, कार ॾिनी आहे, बंगलो ॾिनो आहे, पघार वॾी थी आहे, पर मूंखे इहो पछताव थियणु खपे त मूंखां सभु कुझु वियो हलियो, अल्लाह जो ज़िक्र पियो हलियो, अल्लाह जे महबूब जी मुहबत वई हली, अल्लाह जे कामिलनि वलियनि जी मुहबत वई हली, शहीदनि जी मुहबत वई हली। पर लेकिन हू दुनिया में अंधो हूंदो आहे, उनखे कंहिं जहान जी ख़बर न पवंदी आहे ऐं को पतो न पवंदो आहे। अफ़सोस सां चवणो पए थो त इहा आज़माइश अल्लाह कंहिंखे ॾिए ई न।